अंदर जी बाबा साईं। कुकड़न के फुहारो नहीं बाबा साईं फुहारो ॾेई तैयार कयो थमान। हाणे तव्हां लठ जी रुगो वट कयो जीअं कंहिं शइ जी वट कबी आहे। पहिरीं मार हर को पचाए वेंदो आहे। जॾहिं बुत जी आकड़ नाहे लहंदी ऐं ॿी मार मिलंदी आहे न त पोइ चङनि बलनि जूं सलवारियूं हालियूं थी वेंदियूं आहिनि। अकबर खान, असां सच ॿुधाइण जे लाइ तयारु आहियूं, त पोइ वेहण जी कहिड़ी ज़रूरत आहे? कूड़ खां हटी करे सही सही ॿुधायो त मूं ख़िलाफ़ तव्हांखे कंहिं भड़कायो? सावल मंसूर खान, गलत ना आहे चयो, असांखे भड़काइण वारो इहो मंसूर खान अथई। ये तो महान कूड़ो आहे। मूं मतां बि मुंहिंजे साम्हूं कूड़णी न आहे। यार मंसूर खान, पंहिंजो ईमान छो थो विञाई? तूं त चओ त सभिनि खे विड़ाइणो आहे, हाणे फिरी थो वञी? हाँ मुराद, तूं छा थो चईं? बाबा साईं, हे दिलशर जेको आहे न, हे बिल्कुलु सो आना सच थो चए। मां मंसूर खान खे बचाइण जे लाइ मिड़ी तव्हां सां बाबा कूड़ आहियूं। अकबर खान, अॼु तव्हां न, इहा लठ तव्हां मूंखे ॾियो त मां हिननि खे सबक़ सेखारियां। त पोइ हीअ वठो लठ, हिननि जूं रड़ियूं मां कमरे ताईं ॿुधां। जी अकबर खान। हा, सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।